अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फ़लाह आख़िरत में आऊँ आहियां इंजीनियर शफ़ी महमूद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन किराम, हे मुंहिंजो ॾाढो क़ुरान शरीफ़ पियो आहे ऐं इन में पहिरीं आयत आहे सूरह फ़ातिहा अलहम शरीफ़। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम इहदिनस सिरातल मुस्तकीम। इहो असां ही अलहम शरीफ़ हर निमाज़ में पढ़ूं था, जंहिंमें लफ़्ज़ अचनि था इहदिनस सिरातल मुस्तकीम, माना अल्लाह साईं तोखे अर्ज़ु था कयूं, तोखे रुकेज़ था कयूं त असांखे सिधो रखो ॾेखार। हिन जी माना आहे, हीअ हिकु दुआ आहे, हिदायत मां निकितो आहे, जंहिंजी माना आहे रहनुमाई करणु, जिथे पहुचणो आहे उन मंज़िल जो रस्तो ॿुधाइणु। हाणे हिकिड़ो माण्हू बीठो आहे बसियुनि जे अॾे ते, चए थो अदा ओ अदा अदा मटियारी कहिड़ी गाॾी वेंदी। हिकिड़ो डुकंदो आहे, अची भाउ हे जॻह साम्हूं सुज़ुकी बीठी आहे न अछी, या मटियारी वेंदी। हो भाई त हलियो, हे उते ई बीठो आहे। वरी 5 मिंट रखे थो, चए अदा हे मटियारी कहिड़ी गाॾी वेंदी, आहे केरु ॿुधाइण वारो? तेसिताईं सुज़ुकी त हली वई। वरी हिकिड़ो ॿियो भॼंदो अची वेंदा, हे जॻह ॻाढ़ी बस फिटी त इहा थी मटियारी वञे। हिन खां यानी चवे वेठो इहदिनस सिरातल मुस्तकीम, माना मूंखे सिधो रस्तो ॾेखारे या मूंखे ॾसु ॾियो। हो ॾसु ॾियनिसि था, उन ते अमल कोन थो करे। असां सां बि साॻी हालत आहे। असां हीअ अलहम शरीफ़ हर निमाज़ में पढ़ूं था, अलाह साईं खे चऊं था अलाह साईं रस्तो ॾेखार, अलाह साईं रस्तो ॾेखारे, सिधो रस्तो ॾेखार त असीं जन्नत में पहुचूं। पर उहो अलाह तव्हां सां ॻाल्हाए थो, तव्हां ॾसु ॿुधो ई कोन था। मिसाल तौरु क़ुरान शरीफ़ में अचे थो न, हाज़ा सिरातु रब्बिक मुस्तक़ीम, चए थो अचो अचो, हे अथव अलाह जो सिधो रस्तो जेको तव्हांखे रब ॾेखारे थो। साईं अलाह साईं किथे आहे, केॾां? चएसि थो कद फसलनल आयात लिक़ौमी यज़क्करून, इहो सिधो रस्तो हिन क़ुर जे आयतुनि में मां तफ़सील सां बयानु कयो आहे, उन लाइ जेके इहो सिधो रस्तो वठणु चाहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां इहो सिधो रस्तो वठंदव, लहुम दारुसलाम इंद रब्बिहिम, त तव्हां अलाह जे आॾो सलामतीअ जे घर वटि पहुचंदव। उहा वलीहुम, ऐं अलाह इन्हनि जो दोस्त थींदो, बिमा कानू या अमलून, जो अलाह जी ॻाल्हि ॿुधी अमल कयनि। हाणे हो थो चए मटियारीअ जो रस्तो ॾियो, 100 माण्हू ॾस पिया था चुराई कोन थो, छाकाणि त अॻिते ॿुधे ई कोन थो, रुॻो ॾस थो घुरे। चए थो इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, 100 दफ़ा थो चए अदा मटियारी जो रस्तो ॾसियो, माण्हू ॾसिन्स था, उन ते ध्यानु कोन थो करे। असां सां साॻी हालत आहे, जो क़ुर पाक में अलाह थो चवे त हाज़ा सिरातु रब्बिक मुस्तक़ीमन, माना हे जेके तव्हांखे ॾस ॾिना अथई, इहो आहे सिधो रस्तो। कद फसलनल आयात लिक़ौमी यज़क्करून, चए थो हिन आयतुनि खे असां सवले तरीक़े सां एक्सप्लेन कयो आहे, सिंधियुनि जे लाइ सिंधीअ में, बंगालियुनि जे लाइ बंगालीअ में। हर ॿोलीअ वारे जो तर्जुमो क़ुर जो मौजूदु आहे। असांखे हिते हणी तव्हांखे ॾंडार था चवंदा अरबीअ में पढ़ो, अरबीअ में पढ़ो, अरबीअ में पढ़ो, वरी सम्झो न सम्झो अरबीअ में। अड़े बाबा ख़ुदा खे मञो, अलाह ताला असां सां ॻाल्हाए थो, असांखे ॾसु थो ॾिए। हाणे हो थो चए मूंखे मटियारीअ जो ॾसु ॾियो, हो वरी अंग्रेज़ी में चएसि येस डियर देयर इज़ अ ब्लैक बस एंड यू कैन सिट ऑन इट एंड देन यू विल गो। ॿुधंदो कोन सम्झंदो, हुनखे चवंदो मुंहिंजा भाउ तोखे मटियारी वञिणो आहे, साम्हूं ॻाढ़ी बस बीठी अथई, उते वञ ऐं उते चढ़ी सिधो मटियारी वेंदे। हाणे हू जेकॾहिं कनु ई नथो ॾिए ॾस ते, त वरी वेठो चवंदो मटियारी पहुचां। असां बि अलहम शरीफ़ में चवंदा इहदिनस सिरातल मुस्तक़ीम इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, त अलाह ताला चए थो हलिया हलिया वेलकम वेलकम, तूं मूंखां रस्तो थो घुरी, अचु हिन जी क़ुर जी माना कर, इन में तुंहिंजो रस्तो आहे। चए थो हाज़ा सिरातु रब्बिक मुस्तक़ीमन, हे सॼो क़ुर चए थो हीअ आहे तुंहिंजे रब जो सिधो रस्तो। कद फसलनल आयात, हिन में हिकु हिकु आयत तफ़सील बयानु कई विया लिक़ौमी यज़क्करून, जेके सुधरणु चाहिनि था, जेके रस्तो ॻोल्हणु चाहिनि था, मंज़िल ते पहुचणु चाहिनि था। इहो आहे मसइलो असां सां। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम वठां लॻी पई आहे निमाज़ में, घर में। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, चऊं था सिधो रस्तो ॾेखार, ऐं हो ॾसे थो जो अचो वठो सिधो रस्तो, उनखे कयूं कोन था। इहा दुआ हर मज़हब में आहे। तव्हां हिंदुनि जे वेदनि में वञो न, उन में बि ऋग्वेद चैप्टर 16 आयत नंबर 40 तर्जुमो आहे, हिते हिंदीअ में लिखियलु आहे, हमको हमारे फ़ाइदे के लिए सीधे रास्ते पर लगा। अलाह खां घुरनि था, छो त अलाह साईं चवे थो मूंखां घुरो त मां तव्हांजो कमु कयां, बिना घुरण जे कोन कंदो। ज़ोरीअ तव्हांखे जन्नत में कोन दाख़िल कंदो, मेरिट ते तव्हांखे जन्नत में घुरणो पवंदो। तंहिंजे करे तव्हांखे जेकॾहिं इहो शैतान क़ुर इहो सिधे रस्ते ॾेखारण जा जेके ॾस आहिनि उन ते नथो अचण जे, त पोइ तव्हां अलाह खां दुआ घुरो। छा चओ?
को रब आऊज़ बिक मिन हमज़ाति शयातीन, ए अलाह साईं असीं हिन शैताननि जे विसविसनि खां पनाह था तोखां घुरूं। तॾहिं चयो आहे त क़ुर शरीफ़ शुरू खां अॻु में चयो आऊज़ बिल्लाहि मिन शैतान रजीम, माना असां पनाह था घुरियूं शैतान खां जो असांखे हिन ॾस वठण खां गुमराह न करे। व आऊज़ बिक रबी ऐं यहदरून, ऐं अलाह साईं असां इहो बि तोखां पनाह था घुरूं त इहो शैतान कंहिं शिकिल इख़्तियार करे, कंहिं दोस्त जी, मामे जी, चाचे जी, बुज़ुर्ग जी शिकिल करे मूंखे अचे गुमराह न करे। करे थो शैतान। शैतान तव्हां सां मिलंदो, शिकिल मटियल हूंदसि, तव्हां सम्झंदो मुंहिंजो माइटु आहे या को दोस्त आहे, हक़ीक़त में शैतान हूंदो, तव्हांखे गुमराह करे हलियो वेंदो आहे सॼो। तंहिंजे करे इहा इन आयत जो रसूल थोरो एक्सप्लेन कयो आहे। रसूल फरमायो आहे सही मुस्लिम में, चए थो त इन शैतान इहा त मसल फ़ी सूरतल रजुल, माना शैतान इंसानी शिकिल इख़्तियार कंदो आहे कंहिंजी। फ़यातिल क़ौम, पोइ कंहिं जलसे में बि अची सघे थो, तव्हां सां अकेलो मिली सघे, लेकिन हिते थो चए त कंहिं जलसे में ईंदो। फ़युहद्दिसुहुम बिल हदीस मिनल कज़िब, पोइ कूड़ियूं ॻाल्हियूं ॾसींदो, ग़लति ॻाल्हियूं कंदो, ग़लति मानाऊं कंदो, कूड़ियूं हदीसूं ॾसींदो। ऐं पोइ फ़र्रकून, ऐं पोइ जॾहिं जलसो ख़तमु थी वेंदो त माण्हू ॾाढा, हाणे शैतान जेको इंसानी शिकिल में अचे, हू त पहिरां उनजो अलाए केतिरनि सदियुनि खां इहो उनजो तजुर्बो आहे। तंहिंजे करे गुफ़्तगू अहिड़ी कंदो जो हाली फ़िलहाली त माना 90% माण्हुनि खे कन्विंस करे वेंदो। त चए थो उतां पोइ फ़र्रकून, पोइ जॾहिं जलसो टुटी वेंदो, पोइ यकू रजुल, त एॾो माण्हू मुतासिर थींदा जो वञी तबलीग शुरू कंदा इन ॻाल्हि जी जेका शैतान कई अथनि। चवंदा मिनहुम समेत रजुलनि, चए थो हीअ मां ॻाल्हि इंटेलिजेंट ॻाल्हि, सही ॻाल्हि, अकुल वारी ॻाल्हि हिकिड़े शख़्स खां ॿुधी आहे। पोइ चवंदा केरु, किथां ॿुधी आई? चए थो त ऐरफ़ वजहाऊ, चई शिकिल मां सुञाणासि, वला अदरी मसमऊ, नाले जी ख़बर कान्हे, नओं माण्हू हो, इहो हदीस उहा कूड़ी ॻाल्हि अॻिते हलाए छॾींदो। तंहिंजे करे जेको आहे माण्हू जॾहिं मरंदो आहे न, त पोइ इहे सभु ॻाल्हियूं क्लियर थी वेंदियूं अथसि। पोइ फ़रिश्तनि खे ॾिसी छा चवंदो, हता इज़ा जा अहदमुल मौत, जॾहिं मौत ईंदो ऐं फ़रिश्ता नज़र ईंदसि, जे नापास थो थिए त पोइ पादर खणी ईंदा। छो त पादर इन लाइ था खणी अचनि, गरम पाणी ऐं लठियूं छो था खणी अचनि? छो त हिनखे अहसासु थी वियो आहे त मां वॾी ग़लती कई आहे। तंहिंजे करे हू साहु बुत मां साहु कढणु न ॾींदो, छो त हू सेकेंड चांस घुरंदो। पोइ चवंदो महिरबानी कयो, अलाह खे मञो, मूंखे छॾियो, 5 कलाक छॾियो, 2 ॾींहं छॾियो। त अलाह थो फरमाए हता इज़ा जा अहदमुल मौत, जॾहिं मौत ॾिसंदो ईंदुसि, काल रब अर्जूनी, त मूंखे अलाह सां हिकिड़ो चांस ॾे। छा कंदे? कन्विंस कंदो, चवंदो मां छा कंदे? चवंदो लअल्ली आमल सालिहन फ़ीमा तरक़्तु, चवंदो मां ॾाढो माल छॾे आयो आहियां, मूंखे बसि मौक़ो ॾियो त मां वञी अलाह जे रस्ते में विरहाए अचां, मां वञी अहिड़ा नेक सालिह अमल कयां जेके पोयां शयूं छॾे आहियां। त अलाह थो फरमाए इन्हा कलिमतुन हुअ क़ाइलुहा, इहा गुनाहगार सभई उन वक़्तु इहा ई बहस कंदा फ़रिश्तनि सां, साह कढणु न ॾींदा। ऐं म्यूं वराहिम बरज़खुन इला यौम युबसून, बाक़ी इहे वेंदा बरज़ख में, ऐं उहा बरज़ख इहो आहे त क़यामत जे ॾींहं ताईं उन कंडीशन में हूंदा। बरज़ख माना असली जिस्म न मिलंदो। जे जन्नती आहे त उनखे पखीअ जे शिकिल में रूह विधो वेंदो, पर उहो जन्नत में वञी वेहंदो, खाईंदो, पीअंदो, ऐश कंदो। ऐं जेकॾहिं को जहनमी आहे त उहो कारे पखीअ में उनजो रूह विधो वेंदो ऐं उन खे सुबुह शाम जहनम घुमाइबो। पर एक्चुअल टार्चर या एक्चुअल पोज़ीशन जन्नत में तॾहिं मिलंदी जॾहिं क़यामत में उनखे हीउ जिस्म मोटाए वेंदो। लेकिन अलाह ताला फरमाए थो, चए थो फ़इज़ा नुफ़िख़ फ़ी सूर, हाणे जॾहिं असांजा सभु रूह हलिया विया, इन जन्नतियुनि जा पखीअ जे रूह में पियल आहिनि, उते आहिनि जहनमी कारनि पखनि में, जॾहिं सूर फोकबी त पोइ इहो जेको क़बर फाटंदी, इन जिस्म में उहो रूह मोटाए वेंदा ऐं ॿाहिरि निकिरंदा। लेकिन जॾहिं ॿाहिरि निकिरंदा त ज़ाहिर आहे त क़ब्रिस्तान मिटनि माइटनि जो हूंदो आहे, माउ बि ॾिसंदो, ॾाॾी निकिती आहे, ॾाॾो निकितो आहे, भेण भाउ पुट औलाद। लेकिन अलाह जे फ़इज़ा नुफ़िख़ फ़ी सूर, जॾहिं असां उहा सूर फूकींदासीं, क़बर फाटंदी, ॿाहिरि निकिरंदा, फला अंसाब बैनहुम यौमइज़ी, त उन ॾींहुं पाण मां रिश्तनि खे विसारे छॾींदा। त हे मुंहिंजो को पुटु आहे, या पुछंदुसि पुट ॾे ख़बर तूं कीअं मोए, या अम्मा तूं काथे, न नफ़्सा नफ़्सी वला यतसाअलून, न कंहिं खां पुछंदा त छोकिरा तूं कीअं मोए, हे तूं त नंढड़ो आहीं, 13 सालनि जो क़बर मां उथियो आहीं, तूं मोए कीअं, कोन पुछंदो। ऐं युबसिरूनहुम, हिक ॿिए खे निहारींदा पिया। हाणे हिते 2 केस था थियनि। हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे मिटनि माइटनि ज़ाल पुटनि प्रेशर करे चोरियूं करायूं, प्रेशर करे रिश्वतूं वरितनि, प्रेशर करे हुननि खां ग़लति कम करायूं, कार वठण जे लाइ, सेवरनि जे लाइ। त
त पोइ यबदुल मुजरिम, पोइ उन वक़्तु इहो मुजरिम इहो चाहींदो लो यफ़्तदी मिन अज़ाब यौम इज़िम बि बनी, त मां खे पुट प्रेशर कयो, इन जे करे मूं रिश्वत वठी गाॾी वठी ॾिनी, सो अॼु चवंदो त मां हिन अज़ाब जो कुंजर मुंहिंजे मथां पइजी वियो आहे, छाकाणि त मां एॾा ग़लति कम कया आहिनि, त अॼु मां पंहिंजो पुटु ॾियां अलाह खे त साईं हिन खे खण, व साहिबती व अख़ी, चवंदो ज़ाल बि अलाह साईं हिन मुंहिंजे बदिले में खण, ऐं मुंहिंजा भाउर बि खण, व फसीलत लती, तू ई मुंहिंजो सॼो ख़ानदान जंहिंखे मां हराम जे पैसनि मां पालियो उन खणो, व मिनल अर्द जमियन, सॼी दुनिया जा माण्हू खण पर मूंखे छॾ, सुम युंजी, मूंखे निजात ॾे, कल्ला अलाह चए थो इहो कमु कोन्ह थींदो मूं वटि, तोखे हींअर पादर लॻणा आहिनि। हला ब्रेक वठूं था, पोइ ब्रेक खां पोइ तव्हांखे सम्झायां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम हले पियो त तव्हांखे मूं ॾसियो त यानी क़बर मां उथण मां पहिरियों त केस इहो आहे जिन प्रेशर विझी हिन खां ग़लति कम कराया पुटनि ज़ालुनि ज़ेवरनि लाइ, त उहो जेको आहे सो अलाह खे चवंदो त हिननि मूंखे परेशान करे ज़िंदगी हराम करे मूंखे रुश्वतूं ते मजबूर कयनि, तूं हाणे इन्हनि खे कर, छो सोर्स इहे आहे, रीज़न इहे आहिनि, मूंखे छॾ, अलाह चवंदो न थींदो। वरी ॿियो केस आहे, अलाह साईं फरमाए थो औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़इज़ा जाअतिल साख़त, वरी क़यामत जो मंज़र ईंदो, यौम यफ़िरुल मरअ मिन अख़ी, उहो वरी उते जेको क़बर मां निकिरंदो न, उहो वरी भाउ खे ॾिसी भॼंदो, व उम्मिही व अबी, ऐं वरी माउ खे ऐं पुट पीउ खे ॾिसी भॼंदो, छो भॼंदो, जो हुननि हिन खे कोन चयो त तूं असांखे हराम खाराए, उन्हनि खे ख़बर बि कान हुई, हिन रुश्वतूं वठी इन्हनि जी ख़िदमत कई, गाॾियूं वठी, हुननि कोन चयो, त हाणे जेके आहिनि से उहे चवंदा त तो जो असांखे हराम खारायो आहे ऐं ॾोह असांजो बि आहे त तोखे झलियूं आहे, असांखे ख़बर ई त तुंहिंजी पघार एतिरी आहे, तूं केॾांहुं थो एॾा चोरी करे पैसा आणी, ऐं असां वरी उन्हनि पैसनि मां ऐश कयासीं, ॾोह असांजो बि आहे, पर जेको आहे सो तुंहिंजा इहे जेके नेकियूं अथई असां तोखां वठंदासीं, छो त सोर्स गुनाह जो तो कयो आहे। पोइ छा कंदो, भाउ खां भॼंदो, उम्मी व बी पीउ ऐं माउ खां भॼंदो, व साहिब ज़ाल खे ॾिसी वठी भॼंदो, छो त उहो डंडा खणी पवंदो थंबो आहे, तो मूंखे ज़ेवर चोरीअ जा ऐं हराम जा खाराइनि, हाणे हेॾे करे नेकियूं, व बनी पुटनि खां भॼंदो, लिकुल इमरिन मिनहुम यौम इज़ी शान हुई युगनी, हर को पंहिंजे बलाउनि में फाथल हूंदो इंसानु। अलाह फरमाए थो मत्तख़ज़ अल्लाह मिन वलदिन, चए थो तव्हांजो मूंसां शिरक था कयो त फलाणो जेको आहे बुज़ुर्ग मूंखां ज़ोरीअ कमु कराए वेंदो, चए थो जेकॾहिं मूंखे इहो हुजां मत्तख़ज़ अल्लाह मिन वलदिन, अलाह पुट ई कोन्हे इसको, जेकॾहिं अलाह खे अहिड़ो सिफ़ारिशुनि जो शौक़ु हुजे या कंहिंजे, त चए थो अलाह खे पुट ई कोन्हे को, वमा कान मऊमिन इलाह, न वरी अलाह सां के अहिड़ा बुज़ुर्ग या अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जेके अलाह सां गॾु हिन काइनात खे ठाहिण में मदद कनि, अलाह सां को बि शामिलु कोन्हे हिन काइनात खे ठाहिण में, पर चए थो जेकॾहिं केरु मूंसां गॾु हुजे हा, मिसाल तौरु हिकिड़ो हुजे हा नंढो असिस्टेंट अलाह जो, ऐं चएसि अलाह साईं वाह जी ज़मीन ठाही अथई ज़बरदस्त तारा, हाणे मूंखे रुॻो सिजु ठाहिणु ॾे, मां थो सिजु ठाहियां, जेकॾहिं उहो सिजु ठाहे, वरी ॿियो अची चएसि अलाह साईं चंड मां थो ठाहियां, त जे इन सां गॾु मददगार हुजनि हा हिन यूनिवर्स जे मैन्युफैक्चर में कंहिं शइ जे ठाहिण में, त कॾहिं न कॾहिं विढ़ंदा, लज़हब कुल इलाहन बिमा ख़लक़, माना त पोइ जेकॾहिं अलाह सां न ठहनि हा त जंहिं जेका शइ अलाह सां कंट्रीब्यूट कई आहे उहो खणी हलियो वञे, जंहिं सिजु ठाहियो आहे अलाह खे अलाह साईं हाणे मां तोसां कोन थो ठहां, वेरी सारी विझे हा सिजु ॻोतिरे में हलियो त सभु ऊंदहि में वेठा हुजऊं हा, त अलाह फरमाए थो जॾहिं ईअं नथो थिए त माना मूंसां को शरीक कोन्हे को, त चए थो जेकॾहिं हुजे हा कनि वाला अला बहादुम अला बहाद, ऐं ॿी त वरी उहो पाण में बि विढ़नि हा, नंढा अलाह पाण में विढ़नि हा, सिजु चंड वारे सां विढ़े हा, पोइ खणी चंड ठका करायां सिज में या सिजु हणी अधु हिनखे माना जहिड़ो थी वञे हा, पर जॾहिं इहो कमु नथो थिए, जॾहिं सभु को पीसफुल हले पियो थो, त माना सुभान अल्लाह अम्मा यसफून, इहे जेके शिरक जा कूड़ अलाह ते हणूं था, अलाह हिननि खां पाक आहे, उहो अकेलो आहे, सॼो सिस्टम हुन अकेलो ठाहियो आहे, हुनजो को शरीक कोन्हे को कंहिं बि शइ में, न हिन दुनिया जे में कंहिं फ़ैसिले करण में, न आसमान ऐं ज़मीन ठाहिण में। अलाह फरमाए थो मत्तख़ज़ अल्लाह मिन वलदिन, अलाह खे पुट आहे, इन्नमा ताबदून मिन दूनिल्लाह, बाक़ी तव्हां पंहिंजे नज़र सां अलाह खे छॾे ॿियनि खां घुरियो था, ए फलाणा बुज़ुर्ग, ए मुअल बुज़ुर्ग तूं मूंखे पुटु वठी ॾे, अलाह खां या तूं ई ॾे, इन जी माना आहे त हले तूं नथो ॾेई त भले अलाह खां सिफ़ारिश करे वठी, ॻाल्हि साॻी आहे, त अलाह फरमो इन्नमा ताबदून मिन दूनिल्लाह औसाननि,
चए थो जेके बि तव्हां अलाह सां सॼो था न उन्हनि में हीअं रूह ई कोन्हे को, उहे बुत आहिनि हिन वक़्तु, पोइ चाहे क़बर में आहे चाहे किथे बि आहे। ऐं इहो तख़लूक़ुन इफ़्का, इहो तव्हां हथ जो कूड़ ठाहियो आहे त हीअ अलाह खां कमु कराए ॾींदा। इन लज़ीन तअबदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां घुरो था त ला यमलिकून रकम रिज़कनि, इहे तव्हांजे रिज़्क जो ॾियण जो पावर ई कोन, न पुटु तव्हांखे ॾेई सघनि था, न तव्हांखे का खखड़ीअ जी खल ॾेई सघूं था। फ़क़्तगू इंदल्लाह रिज़्क़ु, सभु पावर अलाह वटि आहिनि, तव्हां अलाह खां रिज़्क़ घुरो, वाबदू ऐं उन्हीअ जी इबादत कयो, ऐं उन्हीअ खां घुरो, वशकुरू लहो, ऐं जेको ॾिनो अथई उन जो शुकुरु कयो। हींअर त साईंअ जे करे मूंखे ही मेंह मिली आहे, न इलैहि तुरजऊन, तव्हां उन ॾे मोटी वेंदो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त हे जेको मके मुकरमा में उन ज़माने में 360 मूर्तियूं रखलियूं अलाह जे वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जूं, छो त क़बरूं कोन हूंदियूं, जीअं हिंदुनि वटि क़बरूं कोन्हनि त मूर्तियूं था रखनि, सेम केस हो। ऐं उहा मूर्ति हर कंहिं न कंहिं वलीअ जे नाले सां मनसूब हूंदी, हीउ फलाणो वली आहे, हीउ फलाणो वली आहे, हीउ अहिड़ो वली आहे, त इहे हूंदा, इन्हनि खां घुरंदा हा, अलाह खे मञींदा, लेकिन चवंदा त हीअ जेके बुज़ुर्ग जंहिंजी मूर्ति आहे इन्हीअ जे थ्रू असांजो कमु थींदो, अलाह सां डायरेक्ट असां कोन था घुरी सघूं, जीअं असांखे माण्हू चवनि था। त इहे जेके बि मूर्तियूं लॻियूं आहिनि नाला जेके क़ुर में केतिरा आया आहिनि, ऐं हदीस शरीफ़ में नबी साईं फरमायो हाज़ी अस्मा क़ौम सालिहीन मिन क़ौम नूह, इहे सभई जेके मूर्तियूं लॻियूं हुयूं इहे नाला जेके रखिया, त इहे जेके नाला हुआ हज़रत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जे बुज़ुर्गनि जा हा। फलम्मा हल्कू, जॾहिं उहे मरी विया त उनजा मूर्तियूं रखियनि, ऐं हिंदुनि जूं मूर्तियूं बि उहे, छो त हिंदू बि नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा आहिनि, ऐं तव्हांखे केतिरनि लेक्चर में ॿुधाया त इहे सभु साॻा हा, मके जे मुशरिकनि जूं मूर्तियूं, हिंदुनि जूं हाणोकियूं मूर्तियूं, सभु नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जे बुज़ुर्गनि जूं। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़माने में शिरक का तरीक़ा वही था जो हिंदुओं में राज, यानी मरे हुए बुज़ुर्गों को पुकारना, इहो थो ॿुधाए। अलाह थो फरमाए इन तदऊं, मूंखां सवाइ तव्हां जंहिंखे बि सॼो था, ला यसमऊं दुआकुम, उन्हनि ताईं तव्हांजा आवाज़ पहुचनि ई कोन था, उन्हनि ताईं तव्हांजा सॾ पहुचनि ई कोन था। चए थो वलो समियूं, पर चए थो फ़र्ज़ु कयो ॿुधनि बि सही, मस्त जाबू लकुम, उन्हनि खे त पावर ई कोन्हे, तव्हांजो कमु कीअं कंदा, जे ॿुधनि त कमु बि नथा करे सघनि, हो त हिकिड़ी मखु ठाहिण जो उन्हनि वटि पावर कोन्हे को। ॿी क़ुर में ॿी जाइ ते अचे थो त इन्हनि खे जेके खणी केॾा वॾा बुज़ुर्ग मरी विया आहिनि, मरण खां पोइ जेसिताईं सूर न फूकबी जन्नत में वेंदा, तेसिताईं हू हिकिड़ी खखड़ीअ जे खल जा बि पावर उन्हनि वटि कोन्हे को। यौमल क़ियामत यकफ़ुरून बि शिरक को, में क़यामत ॾींहुं तव्हांजी बेइज़ती कंदा, तव्हांजे शिरक जो इनकार कंदा, भेण अंधा तव्हां वरी असांखे पिया क़बरुनि ते सॼो, असां वेठा हुआसीं जन्नत में, चितओ तव्हां इहो कहिड़ो ग़लती कमु कई आहे। वला युनबिक मिसल ख़बीर, अलाह थो चए इहा अंदर जी ख़बर, त इहो कमु थिए ई कोन थो, चए थो इहा अंदर जी ख़बर अलाह खां सवाइ तव्हां केरु ॾसींदो, इहा ख़बर केरु ॾींदो, सिर्फ़ु रब तव्हांखे ॾसे थो, हीअ आहे रब जी ख़बर, हे क़ुर उनजी ख़बरूं आहिनि न। हाणे मिसाल तौरु हनुमान, इहा मूर्ति आहे, इहो वॾो बुज़ुर्ग हो हिंदुनि जो, ऐं नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जो ई हो, ऐं जेको आहे सो हिन जेके से उन्हनि जो जेको भॻवानु आहे उनजी ख़िदमत कयूं, सुपर सालारों जी ज़ाल छॾाए आयो वग़ैरह वग़ैरह। साॻे नमूने सां हे बि हिकिड़ो बुज़ुर्ग आहे जेको ॿुध मज़हब वारनि जो आहे। तंहिंजे करे इहे इन शख़्सियत खे था सॾनि, पर शायदि वटि क़बरूं कोन्हनि त हिन मूर्ति रखी आहे, जीअं हिंदुनि मूर्ति रखियूं आहिनि, जीअं मके जे मुफ़े मूर्तियूं रखियूं, लेकिन हाणे त अलहमदिल्ला क़बरूं आहिनि, तंहिंजे करे ठकू ते माण्हू पहुचो था वञनि। तंहिंजे करे हिते थो अचे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में त कोई कौम भी पत्थर को नहीं पूजती बल्कि अपने नेक लोगों की शक्ल में मूर्तियाँ बनाती है, चाहे वो पत्थर की, चांदी की या सोने की हो। दर हकीकत नेक लोगों की मूर्तियाँ बनाने का मकसद ये होता है कि उनके तवस्सुल से हाजत रवाई की जाए। हिंदुनि खां पुछो बाबा ये जो तव्हां मूर्तियूं ठाहियूं आहिनि वाकई इहे छा तव्हांजा बुज़ुर्ग आहिनि या इहे तव्हांजो कमु थियूं कनि? उन्हनि छा लिखियो आहे? उन्हनि लिखियो आहे मूर्ति wikipedia.org में चए थो मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्युनिकेट विद डाइटी। मूर्ति कुझु कान थी करे, इहा त हुन बुज़ुर्ग जी शिकिल आहे, पर इहा मोबाइल वांगुरु कमु थी करे। याने मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्युनिकेट विद द डेटी, माना हितां आवाज़ थो वञे जन्नत में जिथे असांजा इहे बुज़ुर्ग वेठा आहिनि त उन्हनि ताईं इहा मूर्ति जंहिंजी मूर्ति आहे उन बुज़ुर्ग ताईं, माना उनजी मोबाइल थी वई। हाणे उहो आवाज़ु उनखे जन्नत में उन बुज़ुर्ग खे पहुचाए थी, उहो वरी भॻवान जे वञी पेरनि में, हाणे भॻवानु माना अलाह खे, हू भॻवानु असीं अलाह, त पोइ अलाह जे वञी थो पेरनि में उहो पवे, उहो बुज़ुर्ग साईं फलाणे जो कमु कर, साईं फलाणे जो कमु कर, इहो आहे। तंहिंजे करे रब थो फरमाए वमई यदु अल्लाह इलाहन आख़िर, जे तव्हां इहो तरीक़ो इख़्तियार कंदव ऐं अलाह सां गॾु कंहिंखे बि सॾींदव त पुटु ॾे, धीउ ॾे, रिज़्क में बरकत ॾे, जंहिंखे रूह कोन्हे। हा जहिड़े माण्हूअ खां मदद घुरी सघिजे थी, लेकिन जंहिंखे रूह न आहे तव्हां उन असुलु हे सभई बेरूहनि माण्हुनि खे था सॾनि, त मूर्तियुनि खे था सॾनि।
वमई यदु माल्लाह इलाहन आख़िर, जेको अलाह सां गॾु कंहिं ॿी हैसियत खे सॾींदो, ला बुरहान लहू बी, इन जो क़ुर में किथे बि इजाज़त कान्हे का। हिन सॼो क़ुर खोले ॾिसो त रुॻो हर हंधि अचे थो ला इलाहा इल्लल्लाह, अलाह सां को शरीक कोन्हे को। फ इन्नमा हिसाबहु इंद रब्बी, पोइ इन्हीअ जो हिसाब अलाह वठंदो तव्हां खां। इन्नहु ला युफ़िल काफ़िरून, इहो कुफ़र जो कमु आहे ऐं अलाह काफ़रनि खे कॾहिं बि फलाह न ॾींदो। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह करे भलीकार, ही आख़िरी सेक्टर आहे 10-11 मिंटनि जो, इंशाअल्लाह ध्यान सां ॿुधो। हाणे छा, जेके अलाह जा वली गुज़रिया न, उन्हनि जी बुज़ुर्गीअ जी त इनकार करे ई कोन थो सघिजे। इहे त वॾा पहुतल अलाह जा बुज़ुर्ग आहिनि, पर हिन वक़्तु इहे बुज़ुर्गनि जा रूह पखियुनि में पियल आहिनि, उहे जन्नत में घुमनि फिरनि था। अञा जिस्म कोन्हे, जिस्म मिलंदो जॾहिं क़यामत थींदी, हिसाब किताब थींदो। पर अलाह जे बुज़ुर्गनि हिन दुनिया में रही इन शिरक जी मुखालफ़त कई आहे। असां हाणे वञूं था बिरशाह ते त क़बरुनि ते सजदनि जो फवको लॻो, पाण छा थो चए? पाण थो चवे ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे। मङणा केरु आहियूं? घुरण वारा असां सभु अलाह जा मङणा आहियूं। सभिनी अलाह खां दुआऊं घुरियूं आहिनि ऐं सभ खां घणियूं दुआऊं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह खां घुरियूं आहिनि। तव्हां ॾिसो, खोले ॾिसो हदीसुनि में, एॾियूं दुआऊं घुरियूं अथई, एॾियूं दुआऊं अलाह खां घुरियूं अथई जो असां त उनजो 1% बि कोन था घुरूं। त ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो मङणा मङी को ॿिया। माना तूं रब जो दर छॾे ऐं मख़लूक जे दरनि ते वञी तूं सिर नवाई ऐं उन्हनि खां थो घुरी। मूं दर छॾियो मङणा मङी कोह ॿिया, त इहो शिरक आहे। तॾहिं तो पिया विचा विल्हा ॾींहड़ा, इन शिरक जे करे तोखे तकलीफ़ूं आहिनि, शिरक जे करे ख़ानदाननि में जहिड़ा आहिनि, शिरक जे करे तव्हांजी पूरी कान थी पए। मां कोन थो चवां, अलाह जो वली शाह थी बिटाई थो छॾे। तॾहिं तो पिया विचा विल्हा ॾींहड़ा। वरी थो चवे, छा खे वञो छो ॿेली थी ॿियनि जो? बेवकूफ़ चरिया, तूं अलाह खे छॾे वञी ॿियनि जे दरनि ते ॿेली थी ऐं पई थो हेठि, वरी सजदा थो करी, वरी दुआ ॿाहूं थो ॿधी। छा खे वञो छो ॿेली थी ॿियनि जो? वठि कंजक करीम जी जग जो वाली जो। इन करीम जो रस्तो वठि जेको जग जो वाली आहे, जेको दरियाहनि जो मालिक आहे, जेको ज़मीनुनि जो मालिक आहे, जेको ख़ज़ाननि जो मालिक आहे। सोखो हूंदो सो, उहो ई माण्हू सुखियो हूंदो जंहिंजो इश्क़ अलाह से। सभु कुझु तव्हांखे अलाह सां गुण आहे। वरी थो शाह लतीफ़ चए, मंग तहीं खां मङणा जो ॾियारे थो ॾिए। असां सभु मङणा आहियूं न, असां सभई मङणा आहियूं, अलाह खां घुरूं था उथंदे वेहंदे। कूड़ा दर दुनिया जा जाजक मङीजे, अलाह जे दर खे छॾे ॿिया जेके बि दरनि ते वञी थो किरी, इहे सभु कूड़ा दर आहिनि। कूड़ा दर दुनिया जा जाजक मङीजे, सुभां तोही खे मोटी ॾींदई मुंहं में। इहे तुंहिंजी बेइज़ती कंदा अलाह जा वली। अचे थो क़ुर में आयतूं, मां तव्हांखे ॾेखारियूं त चवंदा त असां तव्हां खां बेज़ार आहियूं, तव्हां असांजे नाले शिरक पियो कयो। असां तव्हांखे चई वियासीं, बल्कि असां तव्हांखे चई वियासीं त अलाह खां घुरंदा कयो। ऐं इहे अलाह जा वली आहिनि किथे? रब थो फरमाए, हदीस शरीफ़ में अचे थो, इन्नमा नस्मतुल मोमिन, मोमिननि जा रूह काथे आहिनि? हिन क़बर में कोन्हनि। ताइरुनि, इन्हनि जा रूह पखियुनि में आहिनि। या लख वी शजरिल जन्नत, जन्नत जे वणनि ते वेठा आहिनि। हता यर्ज इला जसरी योम युबस, इन क़बर वारे जिस्म में तॾहिं ईंदा जॾहिं क़यामत क़ाइमु थींदी, न त हिन क़बरुनि में कंहिंजो बि रूह कोन्हे को। क़ुर ऐं हदीस अलाह जो रसूल थो फरमाए। ऐं इन्हनि जो शान छा आहे? हिन जो शान आहे त जॾहिं फ़रिश्ता जो साहु कढणु अचनि पिया, त अल्लज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन, त हिननि ॾे साहु कढण वारा उहे फ़रिश्ता अचनि पिया जेके हिननि सां भलाईअ सां ॻाल्हाईंदा। मलाइकतु तय्यबीन, छो त 3 क़िस्म जा फ़रिश्ता, हिकिड़ा त पादर हणण जे लाइ ईंदा आहिनि। यक़ूलून सलामुन अलैकुम, उहे फ़रिश्ता अची हिननि खे जॾहिं साहु निकिरण वारो हूंदो आहे न, अचे कंदा अस्सलाम अलैकुम। छा था चवनि? उदख़ुलुल जन्नत, साईं हाणे तव्हां हींअर जो हींअर हलो सिधो जन्नत में, बिमा कुंतुम तामलूं, जो तव्हां अमल वाह जा कया आहिनि। असां वटि सॼी तव्हांजी रिज़ल्ट पई आहे, त इन करे सलाम बि कयो अथऊं, हाणे हल जन्नत। माना मरण साण नेक माण्हू जन्नत में पहुची थो वञे, पर जिस्म कोन अथसि ऐं पोज़ीशन बि कान मिलंदसि प्रॉपर्टी जी। बाक़ी पखियुनि जे रूह में, पखियुनि में हूंदो, घुमंदो फिरंदो, खाईंदो पीअंदो, सभु कुझु कंदो।
ऐं जेके वरी नापास थियनि था उन्हनि खे वरी कारनि पखियुनि में विझी सुबुह शाम जहनम घुमाइनि था। अलाह फरमाए थो फमन सकलत मवाज़ीन हू, पोइ जंहिंजे ऐमाल ॻरा थींदा नेक अमल उनजी ताराज़ी ॻरी थींदी फ़उलाइकुल मुफ़्लिहून, पास थींदा फलाह पाईंदा। वमन ख़फ़त मवाज़ीन हू, ऐं जंहिंजी ताराज़ी हल्की थी माना नेक अमल घटि थिया बुछड़ा अमल वधीक थिया त जेका नेक अमल जी ताराज़ी मथे चढ़ी वेंदी हल्की थींदी फ़उलाइक लज़ून ख़सिरू अनफुसहुम, पोइ इहे आहिनि हिन दुनिया में 40, 50, 60 साल में हर कमु पाण खे तबाह करण लाइ कयनि, पाण खे खसारे वारा कमु कयनि। पोइ छा वेंदा फ़ी जहन्नम ख़ालिदून, इहे जहन्नम में वेंदा हमेशह लाइ। तल्फ़ा वुजूहुम नार, बाहि चहिरे खे खाईंदनि, बाहि चहले खे साड़ींदा। वह फ़िया कालिहूं, त सहिण जे करे जेको चहिरो अथनि हिन वक़्तु गोरो प्यारो सुहिणा चप, इहो सफ़ा कायल कोयले वांगुरु कारो थी वेंदो। जॾहिं रड़ियूं कंदा त उते अलाह जो आवाज़ थो अचेनि, अलम तकुन, या फ़रिश्ता था चवनि जहनम जा, अलम तकुन आयाती तुतल, न अलाह थो ॻाल्हाए अचे थो अलम तकुन आयाती, त अलाह थो उन्हनि खे चवे त छा अलम तकुन आयाती तुतला अलैकुम, छा तव्हांखे कंहिं क़ुर कोन पढ़ी ॿुधायो, माना कोन करे ॾिनी, फ़कुन तुम बिहा तू कज़िबून, जो तव्हां ध्यानु ई कोन रखियो अलाह जे क़ुर ते। असीं क़ुर खे कूड़ो त कोन था कयूं पर सम्झूं कोन था, जॾहिं नथा सम्झूं त पोइ एदन सिरातल मुस्तक़ीम अंधे वारो कमु आहे, त अदा मूंखे मटियारे जो ॾस ॾियो, पोइ माण्हू पिया था ॾस ॾियनि ॿुधे ई कोन थो, त पोइ छा था जवाब में चवनि, चवंदा कालू रबना ग़लबत अलैना शिकवना, साईं असां निभागा हुआसीं ऐं वाक़ई निभाग असां ते ग़लबो करे वियो, व कुन्ना क़ौम दौलीन, असां गुमराह हुआसीं, गुमराह थी वियासीं। तंहिंजे करे जेको आहे सो हज़रत अब्दुल्ला बिन मसूद खां मरी विया, त आख़िर ज़माने में कुझु माण्हू निकिरंदा जेके नौजवान हूंदा, बेवकूफ़ हूंदा, माना अकुल दीन जो पूरो हूंदुनि कोन, लेकिन साईं ॻाल्हाइण जा होशियार हूंदा, माना जेकॾहिं थी सघे थो तबलीग ते निकिरंदा या कंहिं शइ ते ॻाल्हाइण जा बहितरीन। लेकिन इन्हनि में हिकिड़ी खामी हूंदी, कुरान पढ़ेंगे जो उनके हल्कूम से नहीं उतरेगा, यानी कुरान पढ़ंदा पर उन्हनि जी निड़ीअ मां लहंदी आहे माना। हाणे मां हे कुरान पढ़ियो न, मिसाल तौरु मां हितां विचां थो पढ़ां, इन्ना मुंज़लून अला अहलिल हाज़िल करियत रिजसन मिन समाए बिमा कानू यफ़्सकून। हलो साईं, हाणे तव्हां पढ़ियो त सही, हिकु लफ़्ज़ ते तव्हांखे 10 नेकियूं मिलियूं, लेकिन इहे तव्हांखे त ख़बर ई न आहे त मूं छा पढ़ियो आहे। जॾहिं ख़बर न अथव त माना इहो तव्हांजे दिलि ते असरु कोन कंदो। हाणे जेकॾहिं मां माना कयां हिन जी, मां थो चवां त असां हिन शहर जे माण्हुनि ते आसमान मां अज़ाब लाहींदासीं, छो त हे बुछड़ा आहिनि, हे चोर आहिनि, हे ठगियूं था कनि, ज़नऊं था कनि, ऐं पंहिंजो जेको इहो इहा माना आहे हिन जी, त जंहिं क़ौम ते अज़ाब ईंदो इन्हनि सबबनि जे करे ईंदो। हाणे इहा माना कयो त दिलि में गिड़ी वई, पर जे मां न कयां हा माना त इहो तव्हांजे वात ते जुमिला आया, पर हेठि हल्कूम से नीचे नहीं उतरेगा। इस्लाम से ये लोग इस तरह बेफेज़ रह जाएंगे जैसे तीर शिकार से बेनिशान गुज़र जाता है। इहो अचे थो सुनन इब्न माजा में, या हदीस जी माना ॿुधाए कई आहे। ऐं पोइ जॾहिं जहन्नम में सड़ंदा त चवंदा रब्बना अख़्रिजना मिन्हा, रड़ियूं कंदा, ए अलाह साईं, ए अलाह साईं, असांखे बसि हीउ कढु हितां जहन्नम मां, फ़इन उदना फ़इन्ना ज़ालिमून, सेकंड चांस ॾे, जे वरी अहिड़ी ग़लती कईसीं न पोइ त भली तूं असांखे ॿीणो अज़ाब ॾे, असीं ज़ालिम हूंदासीं। त अलाह साईं छा थो फरमाए, काल अक्सऊ फ़ीहा, माना नो सेकंड चांस, हिते फाथा पिया हुजो, वला तुकल्लिमूनी, हाणे तव्हां मूंसां ॻाल्हाइण जी फैसिलिटी ख़तमु। तंहिंजे करे अलाह असांखां पुछे थो अफ़ा हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा, चए थो बसि तव्हां छा था चओ त मां तव्हांखे कन अखियूं ॾेई पेर ॾेई हलो घुमो फिरो था, मां इहो मां तव्हांखे सॼी डिज़ाइन करे माउ जे पेट मां पैदा करे अखियूं ॾेई हींअर घुमो फिरो था, मुंहिंजा अंब था का, इहो मां अजाई कयो आहे। भई अजाई केरु कंदो? हे जेका हिकिड़ी ही मोबाइल आहे, इहा ईअं बसि इन दॿो ठाहे इन विझी केरु अजाई कंदो? हिन जो को फंक्शन हूंदो, को कमु हूंदो, त चए थो बाक़ी तव्हांखे मां ईअं पैदा करे छॾियो आहे, न तव्हांजी का ड्यूटी आहे, न तव्हांखे को कमु करिणो, व अन्नकुम इलैना ला तुरजऊन, ॿियो तव्हांखे इहो फ़िक्रु कोन त तव्हांखे मोटी मूं ॾेई अचिणो आहे, हिसाबु किताबु ॾियणो आहे। तंहिं ते जेको आहे सो शाह लतीफ़ थो चवे, तूं त हुए तबीब वटि तो कीअं जीव जॾो कयो, हे तबीब आहे न, हे तबीब जी दवा आहे न। चए थो त तूं त हे तबीब वटि, माना तबीब हिकिड़ो पाण न हूंदो आहे, तुंहिंजूं दवाऊं त आहिनि न, हीअ दवाऊं आहिनि रूह खे सुकून ॾियण लाइ, इज़त ॾियण लाइ, माल में बरकत ॾियण जे लाइ, लेकिन उन्हनि जे लाइ जंहिंजे दिलि में गिड़ंदो, लफ़्ज़नि वारो कमु कोन थो करे, जंहिंजे दिलि में हो जेको हिकिड़ो वठो चए दादा मूंखे मटियारे जो ॾस ॾियो, मटाए माण्हू ॾियनिसि था, ॿुधे ई कोन थो, दिलि में गिड़ेसि ई कोन थो, वरी ॿुधंदो न, वरी चए अड़े मूंखे त कंहिं कोन ॾसियो,
मुंहिंजो ख़्याल ई कोन हो, अड़े अदा मटियारे जो ॾस ॾियो, मां स्टेशन ते बीठा, वरी माण्हू ॿ टे अचे ॾस ॾे, वरी जॾहिं ॿुधे थो त ध्यानु नथो ॾिए त छा था चवनि, माना दिलि में घिड़े कोन थो। जे इहा ॻाल्हि दिलि में ॾसु घिड़ंदो त यकदमि डोड़ी वञी चढ़ंदो न बस में, असां सां बि इहा हालत आहे कि पढ़ूं वेठा त छा लथी थो चए, तूं त हुए तबीब वटि, हे तबीब आहियूं न, हे अलाह जूं दवाऊं आहिनि सुकून जे लाइ, हे अलाह जूं दवाऊं आहिनि इज़त जे लाइ, रिज़्क़ में बरकत आहे, हे क़ुर, पर इहो दिलि में घिड़े, माना तव्हांखे माना करणी आहे, तव्हां अरब कोन्हियो, तूं त हुए तबीब वटि, तो कीअं जी जॾो कयो सुती जा सूर जी असली उन वटि, हीअ सुती आहे सूर जी हिन में, तव्हांजी तकलीफ़ुनि जी सूर जी सुती हिन में आहे, पर तो में का घटि न त उहो सालिक था सूर जा, तो में घटिताई त तूं ॿुधी कोन थो, न त रब त सूर जो सालिक आहे, वॾो डॉक्टर आहे तव्हांजी तकलीफ़ूं दूरि करण जे लाइ। मां अलाह ताला खां दुआ घुरां थो, अलाह पाक असांखे तव्हांखे सम्झ अता फ़रमाए। बाबा ज़िंदगीअ में मरण खां अॻु में हिकिड़ो दफ़ो क़ुर जी माना कयो, इनखे पढ़ो, नथी अचेव सिंधी पढ़णु, पंहिंजे छोकिरे खे सॾु कयो, न्याणीअ खे सॾु, अमा तूं त अठों पास आई न, हाणे मूंखे अरबी हाली न ॿुधाए, तूं रुगो सिंधीअ में हिन जी माना कंदो वञु, ऐं तव्हां हीअं करे ॿुधो त रब छा थो चए। इनशा अल्लाह ताला जीअं तव्हां क़ुर ख़तमु कंदव, तव्हां अलाह जा वली थी वेंदव, तव्हांखे सम्झ अची वेंदी, ज़िंदगी जे राज़ जी ख़बर पइजी वेंदव, तव्हांखे इहा ख़बर पवंदी अलाह असांखे छा पैदा कयो ऐं छा थो करणु चाहे। अञा बि वक़्तु आहे, वक़्तु वियो कोन्हे, मिंट कयो, पाण खे बचायो। अलाह ताला खां दुआ आहे अलाह पाक असांखे सम्झ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।